بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد هي असांजो तअम्मुलात القرآنية जेको असां बरनामा जा हिकिड़ी ॿ आयत आणींदा आहियूं, उन जो तअम्मुल ऐं तदब्बुर ऐं तफ़सीर बि थी थो वञे ऐं कोशिशि कंदा आहियूं त दोस्तनि खे सहूलियत में सवले तरीक़े सां सम्झायूं। हीअ हिसो असांजो 202 ऐं पहिरियां सूरत अल हज में असीं कुझु शुरू कयूं आयतूं हज जे बारे में। हाणे अॼु पूरो था कयूं जेकी 27 आयत शुरू हेठि थी थिए तअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। पहिरियां असीं ॿुधायूं त असीं तदब्बुर छो था कयूं, छो जो अलाह ताला असांखे चए थो अफ़ला यतदब्बरून अल क़ुरान अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा, छो नथा हिन क़ुरान खे तदब्बुर कनि ऐं सम्झनि। इहे अलाह से असांखे इन हुक्म मां असां क़ुरान खे पढ़ूं था, सिर्फ़ु न बसि पढ़ी ऐं तदब्बुर बि कयूं ऐं तमाउन ऐं उन जो तफ़सीर सभु शइ सम्झी वेंदासीं, पोइ त अमल थींदो। सम्झण खां कीअं थींदो अमल, त असां शुरू कयूं था। ऐं शुरू करण खां अॻु में सभिनि दोस्तनि खे इहा गुज़ारिश हूंदी आहे त सदाईं दुरूद ज़िबान ते हुजे, त असांजे दिलनि जा ताला, दिलनि जी नरमाई थी वञे ऐं असांखे सवाब बि मिलंदो ऐं नबी जो दुरूद सदाईं ज़िबान ते हुजे। ऐं असीं शुरू था कयूं था आयत जेके 27 खां वठी हेठि अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम सूरत अल हज जी आयत आहे लियशहदू मनाफ़िअ लहुम वयज़कुरु इस्मल्लाहि फ़ी अय्यामिन मालूमात अला मा रज़क़हुम मिन बहीमतिल अनआम फ़कुलू मिनहा वअतइमुल बाइसल फ़क़ीर। इहो एसिताईं आहे 28। वरी हेठि चए थो सुम्म लियक़दू तफ़थहुम वलियूफ़ू नुज़ूरहुम वलियतवफ़ू बिलबैतिल अतीक़। इहे अलाह ताला आयतूं हिते जेके अलाह हज जे बारे में अलाह साईं चए थो यशहदू मनाफ़िअ लहुम, जेको हिननि खे फ़ाइदो मिलंदो हज मां उलमानि जो तफ़सीर जेके उहे चवनि था त हज में 2 शयुनि जो फ़ाइदो, हिकिड़ो दुनियावी हिकिड़ो आख़िरती। हिकिड़ो दुनिया जो जेको आहे त दुनिया जा माण्हू हिकिड़ी जॻह ते गॾु थियनि, कारा ॻाढ़ा अछा भूरा सभु गॾु, ऐं मुस्लमान सभई सुञाणनि त ॾिसनि हीअ कहिड़े मुल्क जो आहे, किथां जो मुल्क आहे। हज में हिते इहो हिकिड़ो मेलो आहे जो हर दुनिया में असांजे पाकिस्तान में मेला थियनि था। उन मेले में ॾिसंदे सभु पाकिस्तानी पंहिंजा हूंदा, जा पाकिस्तानी हूंदा, सभु सिंधी जा बलोच जा पठान जा पंजाबी हूंदा। पर हिते ॾिसो न, इहे ज़ातियूं इहो थोरो फ़र्क़ु आहे, घणो कोन्हे फ़र्क़ु, पर हिते सभु दुनिया जा अंग्रेज़ बि ईंदई, रूस जा बि ईंदई, चाइना जा बि ईंदई, इंडोनेशिया जा बि ईंदई, यूरोप जा बि ईंदई, इंडिया जा, पाकिस्तान जा, सभई ईंदई। त हिते हिक ॿिए खे ॾिसंदा त मुस्लमाननि जी केॾो यानी ॿधी आहे, केॾो हिक ॿिए सां महबत आहे। इहो आहे दुनिया जो। ऐं हिक ॿिए खां पुछंदा तिजारत जो, तव्हां कहिड़ो कमु कयो था, कीअं था कयूं, जे ॿोली हिक ॿिए जा सम्झनि था। त इहो दुनिया जो हिकिड़ो फ़ाइदो। आख़िरत जो इहो आहे त अलाह जो हिकिड़ो फ़र्ज़ु असीं पूरो कयूं था। अलाह जो हिकिड़ो फ़र्ज़ु जेको अलाह आसमान जे मथां असांजो फ़र्ज़ु करे छॾियो आहे, ऐं अॻियनि सभिनि नबियुनि ते, ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम खां वठी शुरू हज सॼो उन जो तक़रीर मुक़रर ऐं तफ़सील शुरू थी वई। तंहिंजे करे अलाह ताला हिते चए थो लियशहदू मनाफ़िअ लहुम, इहो जेके फ़ाइदा हज जा आहिनि उहे पाण अचे हिते पाण अखियुनि सां ॾिसनि। लहुम वयज़कुरु इस्मल्लाह, ऐं अलाह खे यादि कनि हिननि ॾींहंनि में लियज़कुरु इस्मल्लाह फ़ी अय्यामिन मालूमात, जेके चंद ॾींहं आहिनि इन्हनि ॾींहंनि में अलाह खे यादि कनि। त इन मालूमात जो उलमा के चवणु आहे त इहे जेके आशरा ज़ुल हिज्जा जे शुरू थियनि था, इहे इन्हनि में अलाह साईं चए थो इहे ॾींहं अय्याम मालूमात। इब्न अब्बास चए थो त न 13 तारीख़ ताईं इहे सभु शामिल आहिनि, यानी अय्याम तशरीक़ जंहिंखे चवंदा आहिनि, तशरीक़ इन्हनि ॾींहंनि जो बि इहो उन में शामिल आहे। इन में चए थो मालूमात अला मा रज़क़हुम, यादि कनि अलाह खे ऐं शुक्र कनि, ऐं अलाह जेको हुननि खे रोज़ी रिज़्क़ ॾिनो आहे, अला मा रज़क़हुम मिन बहीमतिल अनआम, जेतिरो अलाह साईं हिननि खे ॾाचूं ॾिनियूं आहिनि, घोड़ा ॾिना आहिनि, बकरियूं ॾिनियूं आहिनि, रढूं ॾिनियूं आहिनि। इहे अलाह जूं नेमतूं अॻ में हुयूं, हाणे त जहाज़, गाॾियूं, कारूं, एसियूं, लाइटूं, रोड, रस्ता, जेके सभु शइ, इन्हनि जो बि शुक्र अलाह साईं इन्हनि ॾींहंनि में चए थो त शुक्र कयो। फ़कुलू मिनहा वअतइमू, खाओ इहे ॾाचूं घोड़ियूं जेके तव्हांखे कोहो था, जा ढोर आंदा अथव, उन्हनि खे कुही ऐं खाओ। वअतइमू, ऐं जेके ग़रीब आहिनि उन बाइसल फ़क़ीर, जेके ग़रीब आहिनि, जेके गोश्त नथा खाई सघनि, उन्हनि खे बि तव्हां खारायो। सुम्म लियक़दू तफ़थहुम, ऐं पोइ जेके इन हज दौरान में जेके अचे निकिरनि था, सुम्म लियक़दू तफ़थहुम, जेके हुननि ते अहकाम हज जा आहिनि उहे पूरा कनि।
थुम्म लियक़दू तफ़थहुम वलियूफ़ू नुज़ूरहुम। ऐं जेके हुननि नज़र कया आहिनि, नज़र चवनि जेके असांखे बास चइबी आहे ओॾे त जे बासूं अथनि उहे पूरियूं कनि। ऐं जेके ही पंहिंजा काहे आया आहिनि ढोरनि खे कुहनि उहे बि पूरा कनि। लियक़दू तफ़थहुम उहे पूरा कनि। उहे छा आहे उन्हनि ॾींहंनि में जेके हज जे कुहण हूंदा जेके हूंदा ॿकरियुनि मां जा ढढुनि मां इहे लियक़दू तफ़थहुम। ऐं छो उहे तहल्ललू यानी उन्हनि पंहिंजे जेके अहकाम सभु पूरा करे। ऐं इन्हनि जे अहकाम पूरा करण खां पोइ छा करिणो आहे हिननि खे, जीअं मथो कुणणो आहे, शैताननि खे पथरियूं हणियूं आहिनि, रमील जमरात, ऐं उन्हनि खां पोइ इहराम तवाफ़ सफ़ा मरो करिणो आहे। ऐं पोइ उन खां पोइ इहराम लाहे पोइ पंहिंजा नाख़ून जा वार जांजा लाहे सघंदा। छो जो हज जे दौरान जेके माण्हू अचनि था अॻ में त कंहिंखे 10 ॾींहं कंहिंखे 15 ॾींहं इहराम ॿधलु हूंदो, उहो न वार लाहे सघंदो न नाख़ून लाहे सघंदो। हाणे तवाफ़ बि करे छॾनि, इहराम जा अहकाम ख़तमु थी विया त हाणे हीअ सभु शइ करे सघंदा। अञा ही जेके 3 ॾींहं रहियल हूंदा आहिनि इहे सिर्फ़ु सभु शइ करे सघंदा आहिनि। सिर्फ़ु औरत पंहिंजे घरवारी ॾे नथो वञी सघे थो। बाक़ी ॿियूं जेके शयूं आहिनि मिस्र नाख़ून कटणु, वार कटणु, इहो इन्हनि ॾींहंनि जो अलाह साईं हिते चए थो लियक़दू तफ़थहुम वलियूफ़ू नुज़ूरहुम वलियतवफ़ू बिलबैतिल अतीक़। हा, जेके जानवर आंदा अथनि उहे कुहनि ऐं पंहिंजा जेके अहकाम सभु पूरा कनि ऐं पोइ अलाह जे घर खे तवाफ़ कनि। तवाफ़ खां पोइ माण्हू इंसान जेके बि अहकाम आहिनि सिर्फ़ु औरत ॾे मां पंहिंजे ॾे नथो वञी सघे। बाक़ी जेके अहकाम उन्हनि मां तहल्लुल अव्वल चवंदा आहिनि, जेको पहिरियों तहल्लुल जेको आहे, जेको इहराम लाहणु ऐं वार जान जा लाहणु ऐं नाख़ून लाहणु, वार मथे जा कुणणु, इहे करे सघे थो। ऐं उन खां पोइ माण्हू ख़ुशबू बि हणी सघे थो। जिन इन्हनि ॾींहंनि में सभु शइ इहा झल ई, तंहिंजे करे हिते अलाह साईं इन्हनि खे चयो लियक़दू तफ़थहुम थुम्म लियक़दू तफ़थहुम वलियूफ़ू नुज़ूरहुम वलियतवफ़ू बिलबैतिल अतीक़। तवाफ़ कनि। इन खां पोइ अॻिते आयतुनि जो इंशा अल्लाह वरी ॿियो दफ़ो आणींदासीं। एसि ताईं इन्हनि जो थोरा अहकाम कढूं त छा छा इंसान खे करिणो आहे ऐं इन्हनि ॾींहंनि में इंसान खे कहिड़ो कहिड़ो हुकुम जेके अलाह जे आहिनि त उन्हनि में चवंदा जेके अहकाम पहिरां त अचनि त शैताननि खे पथरियूं हणी ऐं पोइ मथो कूड़ींदो ऐं पोइ उन्हनि खां पोइ पंहिंजा जेके जान ते वार थियनि था, जा नाख़ून थियनि था उहे, ऐं पोइ छेलो जे आंदा अथसि। जे क़ारिन आहे त पोइ मुफ़रिद आहे त उन ते छेलो कोन्हे। बाक़ी मुतमत्तिअ क़ारिन जेके हज 3 ख़बर थो हुजे त हज 3 नमूना आहे त ॿिनि ते छेलो कोहणो हूंदो आहे। पोइ उन्हनि खे उहो छेलो कोहणो पवंदो, उन्हनि ते वाजिबु आहे इहे त सभु अलाह जा हुकुम पूरा कनि। इन्हनि खां पोइ माण्हू विहिंजी तिंजी ऐं लटा पाए सघे थो। इहो थींदो आहे तहल्लुल अव्वल, जेको पहिरियों तहल्लुल जेको थी वेंदो इन में। बाक़ी ॿियो तहल्लुल उहो अञा बचंदो ऐं अलाह इन शइ में बि राज़ी। फ़र्ज़ु तो त हज जेको हिकिड़ो आहे उहो पूरो थी वियो ऐं अलाह साईं क़बूल करे ऐं ख़ुलूस नियत सां इंसान जेतिरो बि कंदो त अलाह साईं उन जो इहा इबादतूं, इहे ताअतूं, इहे तवाफ़, इहे सफ़ा मरो, इहे सभु थी वेंदा। ऐं के माण्हू जेके दुनिया जे लाइ बि ईंदा त उहे हज बि कंदा आहिनि ऐं हिते सामान बि खणी ईंदा हुआ। अॻे ज़माने उठनि ॾाचनि ते त हज बि कयूं ऐं पंहिंजो सामान बि पंहिंजे मुल्क मां जेके आणींदा हुआ हिते खपाईंदा हुआ त उहो दुनियावी जेको फ़ाइदो आहे उहो बि हुननि जो माण्हू सॼी दुनिया जा अचनि था उहे बि वठंदा ऐं माण्हुनि सां वेहंदा, हिक ॿिए खां पुछंदा हीअ शइ असां वटि न आहे, तव्हां वटि आहे या न आहे, त उहो वरी पंहिंजी तिजारत बि करे सघंदा। हिक ॿिए जो हिकिड़ो मिलणु हिते हिकिड़ो तमामु ज़रूरी आहे। त हिते अय्याम मालूमात जेके इन्हनि जे जेके ॾींहं थोरा आहिनि इन्हनि जे बारे में इन्हनि में उलमा चवनि था ज़्यादा में ज़्यादा जेकी सुन्नत पकी आहे तहलील व तकबीर, जेके अल्लाह अकबर इहे जेके दुरूद आहिनि इहे इंसान माण्हू पढ़े। अय्याम मालूमात छो जो उलमानि जो इहो आहे, जीअं इब्न अब्बास चयो अय्यामुल अशरा मिन ज़ुल हिज्जा, जेके शुरूआति पहिरें ज़ुल हिज्जा खां वठी ऐं 13 तारीख़ ताईं। छो जो ॿिया जेके उलमा उन्हनि जो चवणु आहे त 10 ताईं, पर ही इब्न अब्बास जेको नबी जो सोट आहे वॾो आलिम हब्रुल उम्मा, उहो चए थो त इहो यको शरीयत में आहे जेकी 13 तारीख़ ताईं इंसान तकबीरूं ज़बान ते हुजनि। ऐं हिते इन जे बारे में छा थो चए, इब्न अब्बास चए थो आलमा रज़क़हुम मिन बहीमतिल अनआम, जेको अलाह साईं तव्हांखे ॾिना आहिनि छेला, ॿकरियूं, ॾाचियूं, त इहे जेके आहिनि तव्हां जेके हिते उज़हियूं कयो, खाओ ऐं खारायो ऐं ग़रीबनि खे बि गोश्त खारायो। इहो तव्हांखे अलाह ताला जे तरफ़ां तव्हांखे इहे शयूं मिलियल आहिनि त तव्हां सभई इहो पूरो कयो। जंहिंखे यूफ़ू नुज़ूरहुम, ऐं जंहिं बासी हुजे त मां जे हज कयो त मां ॾाची कोहंदुसि या उठ कोहंदुसि या दुंबो कोहंदुसि या छेलो कोहंदुसि, इहा बास जेकी आहे उहा
उहा बि बास जेके पूरी करे छॾे, जे हज जी मिसल इहा बास कई या कहिड़ी शइ जी कई त हीअ अलाह साईं हिते असांखे हुकुम करे थो त इहा बि हिते पूरे करे छॾियो ऐं ख़ासतन ग़रीबनि खे हिननि ॾींहंनि में ख़ुशि कयो, ग़रीबनि खे गोश्त खारायो। हज हिकिड़ो अज़ीम अलाह जी तरफ़ां हिकिड़ो शाइर आहे, फ़र्ज़ु आहे, पर हिकिड़ो अज़ीम हिकिड़ी इबादत आहे, छो जो हिते मुख़्तलिफ़ दुनिया जा माण्हू हिते मिलनि था। ॾिसंदे त कारा अचनि था अफ्रीका खां, वरी यूरोप जा ॾिसो ॻाढ़ा सफ़ा अचनि था, या वरी इंडिया पाकिस्तान जा बांग्लादेश ॾिसंदे उहे पंहिंजे पठान ईंदा, जावा इंडोनेशिया चाइना वारा, त इहे सभई अचे मिलंदा त हिक ॿिए सां मिलंदा, ॾाढो ख़ुशि थींदा। हिते छाजे लाइ त हू ॾिसनि था त हीअ सभु मुस्लमान आहिनि, हीअ सभु कलमे पढ़ण वारा आहिनि, हीअ सभु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ते था हलनि, त हुननि जो ईमान हिकिड़ो ताज़ो थी वेंदो, इन शइ में ईमान हिकिड़ो पको थी वेंदो। छाजे लाइ हू पहिरियों सभु को त सम्झे थो असांजे मुल्क में रुॻो मुस्लमान ॿिया कोन्हनि, पर जेॾीमहिल एतिरो ॾिसंदो सभु हेॾी ख़ल्क़ लखे, पर लखनि जा लख माण्हू ॾिसंदे त ॾिसां सभई हिकिड़े लिबास में, हिकिड़े तकबीरुनि में लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक पढ़ंदा। ऐं जेके हज कनि था उन्हनि जे लाइ इहा बि तनबीह आहे त जेके हज में हूंदा उहे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक उन्हनि जी ज़बान ते हुजे, ग़ैर अल हाज जेको हूंदो अल्लाहु अकबर इहे हूंदी। ऐं उन्हनि जे लाइ शरीयत अलाह ताला आसमान मां लही ईंदो त हुननि मलाइकनि खे ॿुधाईंदो त मलाइका बि गॾु ईंदसि त हीअ ॾिसो छो आया आहिनि, हीअ मुंहिंजा बाना सभु गॾु छो थिया आहिनि, पंहिंजा मुल्क पंहिंजा बाग़ बाग़ीचा छॾे आया आहिनि, पंहिंजा सुकून घर पंहिंजा छॾे आया आहिनि, छो आया आहिनि, इन जे करे त मां हिननि ते राज़ी थियां ऐं मां हिननि जो फ़र्ज़ु पूरो क़बूल कयां, त उन्हनि खे मलाइकनि खे चवंदो त तव्हां गवाह ॾिजो त मां हिननि खे सभु गुनाह माफ़ु करे छॾिया। अलाह ताला असांखे तव्हांखे सभिनि खे सदाईं हर साल हज नसीब करे। हिते असांखे क़िसो अचे थो यादि हिकिड़ो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंमहिल हिजरत करे मदीने ॾे, त जंहिंमहिल मदीने ॾे विया त अबू बकर सिद्दीक़ खे ॾाढो बुख़ारु थींदो, जीअं वाई थींदी आहे, त एतिरो जो यानी तड़पाईंदो हो, सफ़ा जान गरम थी वेंदी हुअसि। हिकिड़ो दफ़ो आयसि पंहिंजी धीउ आइशा, उन खां पुछई त या अबती कैफ़ अंत, कीअं आई बाबा? चई त कैफ़ अंत क़ाल कुल्लु इम्रिइन मुसब्बिहुन फ़ी अहलिही, चई सभु को पंहिंजे सुबुह पंहिंजे माइट मिटनि ॾे वेंदो, वल मौत अदना मिन शर्क़ि नअलिही, पर मुंहिंजे मौत लॻे थो एतिरो वेझो आहे जो मां सम्झां थो त मां सुभाणे न हूंदुसि। एतिरो यानी हू पंहिंजी जान मां यानी आसिरो पले वेही रहियो, त हीअ जल्दी उम्मुल मोमिन आइशा वई नबी करीम खे ॿुधाई, त नबी करीम हथ मथे करे चयो अल्लाहुम्मा हब्बिब इलैना अल-मदीना कहुब्बिना लिमक्का औ अशद, या अल्लाह असांखे मदीनो एतिरो प्यारो कर, छो जो मदीने में अॻ में वबा हूंदी, बीमारी हूंदी, जेको हूंदो हुनखे वाई थींदी, बुख़ारु थींदो हो, त हिते नबी करीम दुआ घुरे अल्लाहुम्मा हब्बिब, या अल्लाह मदीनो असांखे प्यारो कर, कहुब्बिना लिमक्का, जेतिरो असांखे मक्को प्यारो आहे एतिरो मदीनो असांखे प्यारो कर, अञा मके खां बि वधीक असांखे प्यारो मदीनो कर। वसहिहा वबारिक लना फ़ीहा, ऐं हिन मदीने मां इहा बीमारी जेके आहे इहा ख़तमु कर। वसहिहा वबारिक लना, ऐं बरकत विझी ॾे हिन मदीने में, फ़ी मुद्दिहा वसाइहा, ऐं जेके हिन में मुद जंहिंसां अॻ में तोर अॻ में केलो इहो कोन हूंदो, अॻ में डबड़ा हूंदा जे उन साह ऐं मुद उन्हनि जी चई अलाह से उन में बरकत विझी ॾे। वनकुल हुमाहा इल हमाहा फजअलहा फिल जुहफ़ा, ऐं नबी करीम चयो त बरसां हिकिड़ो मदीने जो हिकिड़ो ॻोठु आहे जुहफ़ा, नंढिड़ो ॻोठु हूंदो उन टाइम में, हींअर त वॾो शहर थी वियो आहे। नबी करीम फरमायो दुआ त अलाह ताला हिन जी बीमारी मदीने जी ओॾे ई मोकिले छॾ। इहा रिवायत साहिह बुख़ारी में। ऐं जुहफ़ा जेकी आहे मके मदीने विच में पुराणे रोड सां आहे, ॾिसो नबी करीम केॾी यानी दुआ कई मदीने जे लाइ, ऐं बीमारी उतां निकिरी वञे त सहाबी छो जो परेशान हूंदा हुआ, मको हुननि खे ॾाढो पसंदि हूंदो हो। अलाह ताला असांखे तव्हांखे सभिनि खे मको मदीनो प्यारो करे ऐं असांखे हिन मां न कढे, ऐं हिते असांजो मदफ़न हुजे। हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना।